नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। सदर डॉक्टर आरिफ अलवी पारां समरी वापस करण बावजूद स्पीकर सुभाणे क़ौमी असेंबली जो इजलास तलब करे वरतो आहे। नवां चूंडिजी आयल MNA सुभाणे क़ौमी असेंबली जे इजलास में हलफ़ खणंदा। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त डॉक्टर आरिफ अलवी आइन जी भंजकड़ी कई आहे। न रुगो शहबाज शरीफ़ पर सैयद मुराद अली शाह सिंध जे वॾे वज़ीर जो भी चवणु आहे त डॉक्टर आरिफ अलवी ॿियो भेरो आइन जी भंजकड़ी कई आहे। आइन जी भंजकड़ी जा हिक ॿिए ते लॻाईंदड़ इल्ज़ाम जेके आहिनि मुल्क जी मुआशी सूरताल, सियासी सूरताल खे केॾांहुं वठी वेंदा, कहिड़े रुख़ सां मुल्क अॻिते वेंदो, छा आवाम खे को रिलीफ मिलंदो। ईंदड़ वक़्त में इहे सवालिया निशान जेके आहिनि उहे मुल्क जे सियासी मंज़रनामे ते मौजूदु रहंदा। ऐं KPK जी असेंबली जे हवाले सां बि शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त KPK जी असेंबली कहिड़ी आइनी आहे। आइन छा थो चए, गैर आइनी कदम कहिड़ा हुजनि था पिया, छा मुल्क जे अंदरि गैर आइनी जन कदम खयां, उन्हनि जे ख़िलाफ़ कानून को हरकत में आयो, कानून ऐं आइन मूजिबि उन्हनि खे सज़ा मिली। अॼोके प्रोग्राम में पाण इन ते बि बहस कंदासूं। उन सां गॾोगॾु तूफ़ानी बरसात जी पूरे मुल्क में अॻकथी थी आहे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त बरसात जो जेको आहे नओं सिलसिलो उनजे अचण जी अॻकथी कई वई आहे। ऐं उन सां गॾु उनजो इहो बि चवणु आहे त 2022 जी जेका ॿूड मुतासिर आहिनि उन्हनि जी वाहर जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। सिंध जे अंदरि जेका ॿूड मुतासिर आहिनि उन्हनि जी बहाली वारो मामिलो हुजे, रिलीफ जा मामला हुजनि, रेस्क्यू जो मामिलो हुजे या उन्हनि जी मुकमल बहाली वारो मामिलो हुजे, अॼु ॾींहं ताईं ॿूड मुतासिर वाहौर जे लाइ सिंध हुकूमत ॾांहुं ॾियारींदा रहिया आहिनि, पर उन्हनि जी वाहौर न थी सघी आहे। मथां जेकॾहिं तूफ़ानी बरसाति अचे थी, इंतज़ाम अणपूरा हुजनि था त सिंध जी आवाम, सिंध जे शहरनि ऐं ख़ासि तौर ते आबादगारनि जो जेको नुक़सानु थींदो उनजो सिर्फ़ु अंदाज़ो ई लॻाइण सां माण्हू परेशान थी वञे थो। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां सिंध TV न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि, सीनियर साहब या सीनियर तज़िये निगार शाकिर सोलंगी साहब। शाकिर सोलंगी साहब खे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे नौजवान तज़िये निगार एंकर पर्सन अशफाक अहमद। शुरू कयूं था शाकिर सोलंगी साहब खां। शाकिर, कीअं ॾिसो था त क़ौमी असेंबली जो जेको इजलास काल करण जे हवाले सां जेको डेडलॉक हुयो, सदर आरिफ अलवी मखसूस निशस्तुनि जो हवालो ॾेई समरी वापसि कई, स्पीकर सुभाणे क़ौमी असेंबली जो इजलास तलब करे वरितो आहे। उन सां गॾोगॾु मखसूस निशस्तुनि वारो जेको मामिलो आहे इलेक्शन कमीशन उहो महफ़ूज़ करे वरितो आहे। क़ौमी असेंबली में हलफ़ त थींदो, पर उन खां पोइ जेको सियासी बहरान आहे तव्हां सम्झो था त उहो सेटल थींदो या अञा वधीक उन में शिदत ईंदी? ॾिसो शकील साहब, स्पीकर इजलास घुरायो इन जे करे आहे त छाकाणि त ही गैर मामूली इजलास आहे ऐं पहिरियों इजलास आहे नई असेंबलीअ जो, हिकिड़ो रूटीन जो इजलास न आहे। ऐं सदर रूटीन जो इजलास त रोके सघे थो, सदर वटि जेको गैर मामूली इजलास आहे उहो रोकण जो अख़्तियार कोन्हे। ऐं सदर वटि इहो बि आइन सदर खे कोन थो चवे त जेकॾहिं असेंबली पूरी न हुजे, हाउस पूरो न हुजे त तव्हां इजलास रोके छॾियो। इहो किथे बि आइन में कोन्हे लिखियल। ऐं ॿियो इहो तव्हां मिसाल वठो हिकिड़ो, जेकॾहिं आम चूंडूं पूरे मुल्क में थियनि, ही मखसूस निशस्तुनि वारी मां मिसाल थो ॾियांव, जेकॾहिं आम चूंडूं पूरे मुल्क में थियनि थियूं ऐं उन्हनि मां को अहिड़ियूं हालतूं पैदा थी थियूं वञनि जो 50 हल्का रहिजी था वञनि, उन्हनि ते चूंड नथी थिए ऐं ॿियनि हल्कनि ते थी वञे थी, या 70 हल्का बि मुख़्तलिफ़ सूबनि में रहिजी था वञनि ऐं ॿिया सॼे मुल्क में चूंडूं थी वञनि, त पोइ छा माना उहे 50 सीटुनि जे करे या 70 सीटुनि जे करे पूरे मुल्क जो जेको इलेक्शन आहे या असेंबलियूं आहिनि, छा उन्हनि जा इजलास कोन थींदा? या जिन हल्कनि ते इलेक्शन पोस्टपोन कई वेंदी आहे, उम्मीदवार मरी वेंदा आहिनि, त पोइ छा हाउस कंप्लीट हूंदो आहे? बिल्कुलु कंप्लीट न हूंदो आहे। जेकॾहिं हिकु बि मेंबर खुटल हूंदो त हाउस कंप्लीट न आहे। त पोइ इहो उन वक़्तु जवाज़ इहो छो न ॾिनो वेंदो आहे सदर जे तरफ़ां त बाबा हाउस कंप्लीट न आहे ऐं 342 मेंबर न आहिनि हाउस में, इन जे करे 342 खां घटि आहिनि, त इन जे करे मां इजलास न घुराईंदुसि। हाणे इहो जवाज़ सदर जो बिल्कुलु हिकिड़ो गैर माक़ूल जवाज़ आहे, जंहिंजे करे इहो छाकाणि त सदर साहब PTI खे, अशफाक साहब वारी पार्टीअ खे, मदरस साहब मां लाइटर मूड में थो चवां, पर PTI खे
पंहिंजो फैसिलिटेट करण लाइ PTI जी वांगार वहण लाइ सदर साहिब जीअं अॻ में कमु कंदो रहियो आहे, इहो गैर आइनी कमु कंदो रहियो आहे, आइन असेंबली टोड़ींदो रहियो आहे, बिल वापसि मोकिलींदो रहियो आहे, रुगो तंग करण लाइ त जीअं सिस्टम खे ऐं जमहूरियत खे ऐं नुक़सान पहुचाए सघिजे। हिकिड़ो जमहूरी अमल प्रोसेस थियो आहे, उन ते रिज़र्वेशन सभिनी जमातुनि खे आहिनि। ईअं बि कोन्हे त को PTI खे रुगो रिज़र्वेशन आहिनि, ॿियनि जमातुनि खे बि आहिनि, जेके हुकूमत में अचनि थियूं उन्हनि खे बि रिज़र्वेशन आहिनि। उन जे बावजूदि हू तस्लीम कनि था त PTI छो कोन तस्लीम करे थी। PTI चए थी त बाबा इहो क़ौमी असेंबली जो इजलास बि गैर, जीअं शहबाज़ शरीफ़ चयो त बाबा जेकॾहिं क़ौमी असेंबली गैर आइनी आहे ऐं पंजाब असेंबली गैर आइनी आहे, सिंध असेंबली गैर आइनी आहे, त पोइ छा KP असेंबली आइनी थी वई? इहो सवाल त बिल्कुलु पंहिंजी जाइ ते इहो थियणु घुरिजे। ऐं ॿियो इहो त सदर ममलिकत जे लाइ नामज़द वज़ीर आज़म अॼु जेको चयो त बाबा हू आइन टोड़े चुको आहे। इन खां अॻु में सुप्रीम कोर्ट सदर खे आइन शिकन करार ॾेई चुकी आहे असेंबली टोड़ण वारे मामले ते, ऐं उन खां पोइ ॿ दफ़ा यानी आइन टोड़े चुको आहे सदर ममलिकत। अॼु 5 वॻे ताईं इंतज़ारु कयो वियो सदर जो क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट जे तरफ़ां, छाकाणि त निगरान वज़ीर आज़म ॿीहर समरी मोकिली। हिकु दफ़ो सदर मुस्तरद करे रवानी करी वापसि कई, ऐं ॿियो भेरो वरी कल्ह समरी मोकिली वई त हिकिड़ो मौक़ो ॿियो बि ॾिनो वियो सदर खे त हू गैर आइनी कमु करण खां बची वञे। पर सदर उन जे बावजूदि असेंबली जो इजलास न घुरायो ऐं 5 वॻे ताईं इंतज़ारु कयो वियो। उन खां पोइ इजलास घुरायो वियो आहे। हाणे कल्ह बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत जो वॾो इत्तेहादी आहे, चलो हुकूमत में काबीना में न हूंदो, वज़ीर न हूंदो बिलावल साहब, लेकिन कल्ह बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सदर ममलिकत ते ॿ केस ठहंदा, ऐं हिकिड़ो केस असेंबली टोड़ण जो, ऐं यकीनी तौर ते असेंबली टोड़ण यानी आइन टोड़ण जो मतिलबु इहो आहे त आर्टिकल 6। ऐं अॼु ख्वाजा आसिफ बि जेको पार्लियामेंट हाउस में मीडिया सां गुफ़्तगू कई आहे, उन में बि इहा ॻाल्हि कई आहे त सदर ते आर्टिकल 6 लॻणु घुरिजे। इहा ख्वाजा आसिफ बि ॻाल्हि कई आहे। यकीनी तौर ते ख्वाजा आसिफ वफ़ाक़ी काबीना में किथे न किथे एडजस्ट थींदो ऐं वफ़ाक़ी वज़ीर थियण वारो माण्हू चवे त आर्टिकल 6 लॻणु घुरिजे। ऐं नामज़द वज़ीर आज़म चए त बाबा उहो आइन टोड़े चुको आहे, ऐं वॾो इत्तेहादी हिकिड़ी वॾी पार्टीअ जो सरबराह चवे त 2 केस दाख़िल थींदा, हिकिड़ो असेंबली टोड़ण जो, ॿियो इजलास न घुराइण जो। त सदर साहिब वेंदे वेंदे PTI जी वांगार वहण लाइ, PTI में पाण खे हीरो डिक्लेयर कराइण लाइ त बाबा आख़िरी ॾींहं ताईं महाज़ ते विढ़ंदो रहियो हमरा। हाणे इहो वञी ड्राड़ू हणंदा त बाबा वॾो महाज़ आख़िर ताईं विढ़ंदो रहियो। हाणे इहो कहिड़ो विढ़ण आहे? तव्हां सरबराह ममलिकत जे उहिदे ते वेठा आहियो, जेकॾहिं जनरल सरफराज़ शहीद थी थो वञे, बलोचिस्तान में हेलीकॉप्टर किरे थो, असांजा फौजी जवान ऑफिसर शहीद था थियनि, त सदर ममलिकत जेको तमामु जेके फोर्सिस आहिनि उन्हनि जो हेड आहे, उहो उन्हनि जे जनाज़े में नथो वञे। छा इहो रुगो PTI जे करे ऐं PTI खे ख़ुशि करण लाइ? छाकाणि त उन महिल महाज़ाराई उरूज ते हुई PTI जी फोर्सिस सां, पाक फौज सां। इन जे करे इहो सदर ममलिकत खे इहे कम जुगाइनि था त PTI जी वांगार वहे। सदर ममलिकत अशफाक साहब नालो था। अशफाक, आइनी बहरान शाकिर साहब जो चवणु आहे पैदा करण जी कोशिश कई पई वञे। शहबाज शरीफ, ख्वाजा आसिफ, मुराद अली शाह, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इन चइनी डिमांड कई आहे त सदर डॉक्टर आरिफ अलवी आइन जी भंजकड़ी कई आहे, ऐं उन्हनि जो इशारो आहे ख्वाजा आसिफ त क्लियर चयो आहे त आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। छो आइनी बहरान छो पैदा कयो पियो वञे मुल्क में? शकील साहब वॾी महिरबानी। छा कंहिं पार्टी जो जेको हक़ हुजे रिज़र्व सीटूं, जेको आइन ॿुधाए थो त आइन मुताबिक़ उन्हनि खे रिज़र्व सीटूं न ॾियणु आइन जी भंजकड़ी आहे? जेकॾहिं सदर ममलिकत चवे थो त जीअं जेका पार्टी तहरीक इंसाफ सुन्नी इत्तेहाद में काउंसिल में शामिल थी आहे त उन्हनि जो हाणे हक़ आहे त उन पार्टी खे आइन मूजिबि जेतिरियूं रिज़र्व सीटूं या नॉन मुस्लिम जेके मिनॉरिटी जूं सीटूं आहिनि उहे जेके थियनि थियूं उहे ॾिनियूं वञनि। त इन्हनि में सदर मुमलिकत कहिड़ी आइन जी भंजकड़ी कई आहे? न, इहो फ़ैसिलो केरु कंदो? मखसूस निशस्तुनि जो इलेक्शन कमीशन कंदी न। इलेक्शन कमीशन कंदी। जेकॾहिं इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो जेकॾहिं इलेक्शन कमीशन त पोइ तव्हां
ट्रिब्यूनल आहे या तव्हां हाई कोर्ट में वञी सघो था, सुप्रीम कोर्ट में सदर वञी सघो था? मुमलिकत बि इहो जेको इजलास न घुरायो आहे त इलेक्शन कमीशन खे टाइम ॾिनो आहे त तव्हां सुन्नी इतिहाद काउंसिल खे उन जूं रिजर्व जेके सीटूं आहिनि उहे ॾियो, उन खां पोइ जेको आहे उहा असम्बली माने तव्हां चओ था त स्पीकर खे क़ौमी असेंबली जी इजलास कॉल करण जो को बि अख़्तियार कोन्हे? इख्तियार बिल्कुलु हूंदो। शाकिर साहब जेका ॻाल्हि कई त सदर मुमलिकत जेको आहे न गैर आइनी कमु पियो करे, त इहा किथां जी आइनी जेका आहे कमु आहे त रिजर्व सीटूं जेके आहिनि उहे उन्हनि खे न ॾियो। ख्वाजा आसिफ जी ॻाल्हि कई आहे, मां बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॻाल्हि कई, शाकिर साहब चयो त मूं वारी पार्टी, मां शाकिर साहब खां चवंदुमि त शाकिर साहब जी जेका साबिक़ा पार्टी हुई उन जे अॻवान चयो त अदम एतमाद वारी तहरीक जी मदद सां बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ, नवाज शरीफ इन्हनि गॾिजी करे या आंदी हुई। छा इहे सभु जिन्हनि जा नाला अवां खयां, ख्वाजा आसिफ, बिलावल, शहबाज शरीफ, इहे सभु डिमांड कंदा त हुकूमत में अचण खां पोइ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई थिए त उन्हनि पंहिंजी जेका आइन में हद लिखियल आहे उनखे क्रॉस कयो आहे? सदर ते सभु सवाल पिया रखनि त सदर आइनी हुदूद पियो क्रॉस करे, आइन जी भनकड़ी पियो करे। आइन जी भनकड़ी त अदम एतमाद जे टाइम ते नवाज शरीफ नाला खयां, गुजरावाल वारी तकरीर में उन नाला वरता विया, बाजवा जो नालो वरतो वियो, त हिन वक़्तु उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जी ॻाल्हि छो न पई थिए? हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिन हुकूमत जे लाइ केतिरा मसइला थींदा जिन जी शुरूआत सुभाणे इन अंदाज़ में थींदी त सदर जंहिंखे इहो इजलास घुराइण खपे हा उन न घुरायो आहे ऐं स्पीकर घुरायो आहे। सुभाणे खां इहा जेका आइनी बहरान जेको अञा उनमें शिदत थींदी, मामलो सुप्रीम कोर्ट ॾे वेंदो, सुप्रीम कोर्ट ॾे वञी सघे थो। इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे, तव्हां लिखी वठो। पीटीआई जी यानी सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी स्ट्रेटेजी छा हूंदी सुभाणे इजलास में? इजलास जो बाइकॉट कंदा, बाइकॉट न कंदा, एहतजाज कंदा, एहतजाज कंदा। अवां खे 2018 यादि हूंदो, पहिरें इजलास में पीपल्स पार्टी ऐं नून लीग छा कयो हो? एहतजाज थिया हा, अञा वज़ीर आज़म हलफ़ बि न खयो हो। सुभाणे अवां खे उहा शइ रिपीट थींदे नज़र ईंदी। ॿियो इलेक्शन कमीशन जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे उहो लिखी वठो, सुन्नी इतिहाद खे ये रिजर्व सीटूं न ॾींदा ऐं ये रिजर्व सीटूं उन्हनि खे ॾींदा जिन्हनि जो हक़ बि न आहे, यानी पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं जेको MQM आहे इन्हनि जे सुभाणे महफूज़ फ़ैसिलो अची वेंदो। मां फ़ैसिलो अॼु ॿुधायां थो त सीटूं कोन ॾींदा उन्हनि खे। शाकिर कीअं ॾिसो था अवां ही जेको आइनी सियासी बहरान आहे, मुल्क अॻु में बि इकोनॉमिकल क्राइसिस मां गुज़री रहियो आहे, अवां सम्झो था स्ट्रेटेजी कहिड़ी हूंदी? पीटीआई सुन्नी इत्तेहाद जा जेके मेंबर आहिनि उन्हनि जी स्ट्रेटेजी छा हूंदी? सुभाणे उहो हलफ़ खणंदा, एहतजाज कंदा, छा उन्हनि जी स्ट्रेटेजी का ख़बर पइजी सघी आहे? हा, हलफ़ खणंदा, पोइ सुभाणे जेकॾहिं न खयूं त ॿिए ॾींहुं खणंदा, पर हलफ़ त ज़ाहिर खणंदा। पर मां अशफाक साहब जी ॻाल्हि जी थोरी वज़ाहत कयां, जवाबु ॾियणु चाहियां थो त ॻाल्हि इहा आहे त अशफाक साहब बिल्कुलु पीटीआई जे आज़ाद मेंबरनि या पीटीआई कंहिं पार्टीअ जो, कंहिं बि पार्टीअ जो इहो हक़ु आहे त उनखे रिजर्व सीटूं मिलनि। पर जॾहिं पीटीआई जेका तरजीही फ़हरिस्त जमा कराई हुई इलेक्शन कमीशन में, उन तरजीही लिस्ट में कल्ह मुंहिंजी जेका ॻाल्हि थी मुंहिंजे प्रोग्राम में, साहिबज़ादा जेको हामिद रज़ा आहे सरबराह सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो, उन इहो मूंखे ॿुधायो त असांजे ख़वातीन जा जेके मख़सूस ख़वातीन जा नाला हुया उहे बि पीटीआई जे असां फ़हरिस्त में शामिल कराया हुआसीं। हिकिड़ी ॻाल्हि, ऐं असां 6-7 सालनि खां मजलिस वहदतुल मुस्लिमीन, सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं पीटीआई असां इत्तेहादी आहियूं। इन जे करे असां पंहिंजा औरतुनि जा जेके ख़वातीन जा मख़सूस निशस्तुनि जे लाइ नाला हुया उहे पीटीआई खे लिस्ट में ॾिनासीं। पीटीआई खां अलॻि तौर ते शाकिर सुन्नी इत्तेहाद काउंसिल पारां औरतुनि जी मख़सूस निशस्तुनि जा फ़हरिस्त जमा न कराई वई हुई? बिल्कुलु न कराई वई आहे। इहो ऑन द रिकॉर्ड टीवीअ ते सिंध टीवी न्यूज़ जे मुंहिंजे प्रोग्राम में कल्ह हामिद रज़ा साहब जेको सरबराह हुआ सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो, उन इहा ॻाल्हि कई त असां पंहिंजे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी जेका तरजीही फ़हरिस्त हुई मख़सूस निशस्तुनि जी, उहा बि पीटीआई जे लिस्ट में असां शामिल कराईसीं। पर पीटीआई जी लिस्ट जॾहिं उॾी वई, बले जो निशान खसिजी वियो, पीटीआई मैदान में न हुई, त असांजा बि नाला हलिया विया। हाणे इहो कानून इहो थो चवे त बाबा तव्हांखे इलेक्शन खां अॻु में तरजीही फ़हरिस्त जमा कराइणी आहे, तरजीही लिस्ट बाद में न वरिती वेंदी आहे। हाणे उसूली तौर ते, कानूनी तौर ते हिननि जो हक़ बणिजे कोन थो। हा, ही जेको अशफाक साहब चए थो त हिननि खे जिन जो हक़ न आहे त उन्हनि खे छो ॾियनि? ऐवान पूरो करण लाइ, हाउस पूरो करण लाइ इहे मख़सूस निशस्तूं तक़सीम थींदियूं। जॾहिं तव्हां तरजीही लिस्ट जमा नहीं कराई, तव्हां पीटीआई जे लिस्ट में शामिल कया। शाकिर साहब, ऐवान पूरो न आहे छा? छा मतलब?
अवां चओ था त मां जेका ॻाल्हि कई त जिन्हनि जो हक़ न आहे उन्हनि खे ॾींदा त इहो कानूनी न आहे। अवां चओ था ऐवान पूरो करण जे लाइ, ऐवान पूरो न आहे छा? हुननि डिमांड कई आहे त बाबा असां में तक़सीम कयो, इहे जेके तरजीही फ़हिरिस्त आहे त ॻाल्हि कानून जी थींदी, डिमांड जी न थींदी न। पर कानून, हाँ बिल्कुल कानून कानून जी ॻाल्हि थींदी न। कानून में त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जेका आहे पंहिंजी औरतुनि जी रिजर्व सीट्स जे हवाले सां हिकिड़ी जेका लिस्ट फ़हिरिस्त जमा थींदी आहे उहा जमा कराई न आहे। ठीकु आहे, न कराई आहे। कानून में कीअं हाणे पोइ इहे सीटूं काॾे वेंदियूं? न सीटूं इहे तव्हां जेको चयो था त मख़सूस निशस्तूं सुन्नी इत्तेहाद काउंसिल पीटीआई खे मिलणु खपनि, उहे त उन सूरत में मिली सघनि थियूं जॾहिं फ़हिरिस्त जमा हुजे न। ज़ाहिर आहे तव्हांजा फ़ैसिला ॾिसो इलेक्शन खां पहिरियां छा पिया थियनि। हिकु पार्टी जेका जमा कराए थी उनखे हाणे हिन वक़्त जे कानून ते पाण हिन वक़्तु जेकॾहिं सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे न मिलंदियूं त इहे सीटूं कानून मूजिब कंहिंखे न मिलंदियूं, कंहिंजी डिमांड जे तहत कंहिंखे मिली सघनि थियूं, जेका ॻाल्हि शाकिर साहब करे पियो। किथे लिखियल आहे, कहिड़े कानून में लिखियल आहे इहो त कंहिंखे बि न मिलंदियूं? पोइ इहो कहिड़े कानून तहत ॾींदा? ज़ाहिर आहे जेका ऑलरेडी पार्टियूं आहिनि उन्हनि खे वेंदियूं न। सर कहिड़े कानून तहत? सर जेके बि हुननि जी फ़हिरिस्त जमा आहे न, जेकॾहिं वधीक एक्स्ट्रा थींदी छा कानून छा थो चए शाकिर? शकील साहब ॾिसो, इहो फ़ैसिलो न अशफाक साहब खे करणो आहे, न मूंखे करणो आहे, न तव्हांखे करणो आहे। इहो बिल्कुल फ़ैसिलो कानूनी पोजीशन मूंखे ॿुधायो। ॾिसो, इलेक्शन कमीशन खे करणो आहे। कानूनी पोजीशन इहा आहे त हू जेके पीपल्स पार्टी, नून लीग ऐं MQM जेके दरख़्वास्तूं खणी आया आहिनि उन्हनि डिमांड कई आहे त बाबा हिननि जी तरजीह लिस्ट जमा न आहे, हिननि खे इन्हनि जो हक़ बणिजे नथो, हाणे इहे असांखे ॾियो, तव्हां असां में तक़सीम कयो। हाणे ज़ाहिर आहे इहो कॾहिं अहिड़ो को सीन थियो कोन्हे, पहिरियों दफ़ो अहिड़ो सीन थियो आहे त ज़ाहिर आहे ॿिन्ही जा वकील उते पेश थिया आहिनि, ॿिन्ही जे धुरनि जे वकीलनि दलील ॾिना आहिनि। हाणे इलेक्शन कमीशन जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे त उहो इलेक्शन कमीशन फ़ैसिलो ॾींदो, उन ते जेकॾहिं PTI खे या सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे एतिराज़ हूंदो त अदालतूं खुलियूं पयूं आहिनि, हाई कोर्ट वेंदा, सुप्रीम कोर्ट वेंदा, पर इहो फ़ैसिलो पाण त नथा करे सघूं न त हुनजो हक़ बणिजे थो या नथो बणिजे। पर कानून में इहो आहे त बाद में नथी लिस्ट जमा कराए सघिजे, इलेक्शन खां पोइ, इलेक्शन खां पहिरियों जमा कराए सघिबी आहे। हाणे उहो बाद वारनि ही सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सरबराह जो इहो चवणु आहे त ॿ मिसाल ॾियनि ऐं मूंखे त हिकिड़ो त BAP 2018 वारी इलेक्शन में तरजीह लिस्ट जमा न कराई ऐं बाद में आज़ाद मेंबर हुन सां शामिल थिया ऐं उन्हनि जे आज़ाद मेंबरनि जे बुनियाद ते उन्हनि खे इलेक्शन कमीशन सीटूं ॾिनियूं आहिनि, निशस्तूं ॾिनियूं आहिनि। ऐं अहिड़ो ई ॿियो मिसाल पंजाब में अक़लियतुनि जी फ़हिरिस्त जो ॿुधाए, पोइ पार्टी अलाए कहिड़ी हुई, पर उन्हनि बि जमा न कराई, उन्हनि खे मिलियो आहे। इहो हामिद रज़ा बकौल जेकॾहिं अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि त मूंखे PTI सां का दुश्मनी कोन्हे, मां मुखालिफ़ बि न आहियां PTI जो, पर PTI वारनि जो रुगो PTI जो तर्ज़े हुक्मरानी, अंदाज़े हुक्मरानी जेको आहे उन सां इख़्तिलाफ़ रखिबो आहे, बाक़ी दुश्मनी कंहिंसां बि कोन्हे। ही सभु पार्टियूं असांजियूं आहिनि। थोरो असांखे अपडेट कंदा हलियो त KP असेंबली जी छा पोजीशन आहे, उन्हनि हलफ़ खणी वरितो आहे फॉर्मेशन जो। मां पुछां थो पियो त जेका गवर्नमेंट जी फॉर्मेशन आहे उहा कॾहिं कंप्लीट थियण वञे पई? ॾिसो, अॼु अञा इहो प्रोसेस शुरू थियो आहे KP असेंबली जो, अॼु हल्फ़ खयूं आहे मेंबरनि ऐं उते नाख़ुशगवार वाक़ियो बि पेश थियो आहे। इहो तव्हां पढ़ियो हूंदो त नून लीग जी ख़ातून मेंबर जेका आहे उन घड़ी हथ में पकड़े ऐं उहा जेका उहा लहराईंदी रही हथ में, ऐं ज़ाहिर आहे घड़ी चोर, इशारो घड़ी चोर जो हुयो, हुनजो नारा बारा बि हणंदी रही, नारनि जा जवाब ॾींदी रही, उन ते जूतो बि उछलायो वियो आहे, उन ते पाणीअ जूं ख़ाली बोतलूं बि, पेन बि उछलाई वई आहे, उन ते लोटो बि उछलायो वियो आहे। हाणे इन क़िस्म जो पहिरें ॾींहुं जेकॾहिं KP असेंबलीअ में वाक़ियो आयो आहे, पेश थियो आहे नाख़ुशगवार, त ही अॻिते असेंबली जो हशर छा हूंदो इन जो। हालांकि नून लीग जे ख़ातून जेका मेंबर आहे उन खे बि इहो न करणु घुरिजे हा, पहल लॻे थो उन जे तरफ़ां थी आहे तॾहिं हुननि रद्द अमल में, ऐं PTI जो रद्द अमल तव्हांखे ख़बर आहे शदीद हूंदो आहे। त हाणे अॼु जेको बहरहाल थियो आहे, पंहिंजो हल्फ़ थियो आहे, हाणे प्रोसेस इहो जेको आहे यकीनी ॿिए ॾींहं ते स्पीकर जो जेको आहे थींदो आहे इलेक्शन, अॼु वरी हुननि जो जेको काग़ज़ात नामज़दगीअ जो मरहलो बि थींदो आहे, इहो ई क़ौमी असेंबली में बि थींदो, इहो ई ॿियनि बि सूबनि में बि थींदो आहे। ऐं उन खां पोइ वज़ीर आला जो इलेक्शन थींदो स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर खां पोइ, ऐं उहो कंप्लीट थी वेंदो प्रोसेस। ऐं
जेको आहे 4-5 ताईं प्रोसेस जेको आहे कवी इम्कान आहे त मुकमल थी वेंदो, छाकाणि त मथों सदर ममलिकत जी इलेक्शन थियणी आहे ऐं इलेक्शन कमीशन ऐलान करे चुको आहे त 1 तारीख़ सदर जे इलेक्शन जो जेको शेड्यूल आहे उहो जारी कयो वेंदो ऐं 1 ॾींहुं ॾिनो वेंदो कागज़ात नामज़दगी जी जांच पड़ताल ऐं जेको प्रोसेस थींदो आहे उन जे लाइ। त पोइ इहो 4 या 5 ते जेको आहे सदर जो इलेक्शन थियणो आहे, कवी इम्कान आहे ऐं उन खां पोइ सेनेट बि कंप्लीट थींदो ऐं 7 खां 9 ते सेनेट जो इम्कान आहे इलेक्शन थिए। ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जी कोशिश आहे त सेनेट जे इलेक्शन खां पहिरियां सदारती इलेक्शन थी वञे त जीअं आरिफ अलवी साहब मां जान छुटी वञे, छाकाणि त हू सम्झे थो त आरिफ अलवी जेकॾहिं वेठो हूंदो त हूअं बि रिटायर थी चुको आहे, हुनजो हक़ आहे त हू हलियो वञे हाणे, पर जेकॾहिं आरिफ अलवी साहब वेठो हूंदो त का ॿी गड़बड़ न करे सेनेट जे इलेक्शन में। इन जे जी करे अशोक पाण कोशिश ॾिठो त जीअं पाण आइनी बहरान सां गॾु हिकिड़ो वॾो सियासी बहरान ऐं पाण खे पार्लिमानी बहरान बि ॾिसण में अचे पियो। KPK जी असेंबली जी सूरताल पाण ॾिठी, जीअं शाकिर चयो त अॼु उते जेको नाख़ुशगवार वाक़ियो पेश आयो, हीअ जेकॾहिं असेंबलियुनि में हलफ़ बि थी वञनि था, फॉर्मेशन बि थी वञे थी पई, उन खां पोइ जी सूरताल छा हूंदी? तव्हां सम्झो था उहो बहरान सेटल थी वेंदो, उन जा इम्कान आहिनि? मुल्क जी इकनॉमी जेका सूरताल आहे, को डायलॉग जी सूरत निकिरी सघे थी अपोज़िशन जी पार्टियुनि सां, या अवां सम्झो था त 2018 खां पोइ जेका सूरताल थी या इन खां पहिरें जेका नवाज़ शरीफ़ वारे दौर में धरना लॻा ताहिरुल क़ादरी ऐं PTI जा, सेम उहा साॻी सूरताल रहंदी? शकील साहब, जेका मूंखे जेतिरी हद ताईं नज़र पियो अचे, सवाइ बलोचिस्तान असेंबली में, छो त हुते गॾिजी हुकूमत ठाहींदा या पोज़ीशन एतिरी ख़ासि न हूंदी, बाक़ी सिंध में असांखे लॻे थो त MQM कोशिशि कंदी त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई रखे। उन जूं कुझु ऑडियोज़ ऐं वीडियोज़ लीक जेके थियनि पियूं, उन मां बसि तव्हांखे अंदाज़ो थींदो हूंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM जे बारे में छा थी सोच रखे ऐं MQM पाकिस्तान में स्ट्रांग अपोज़िशन नज़र न हूंदी, पर पोइ बि क़दुरु जेको आहे टफ टाइम ॾियण जी कोशिशि कंदा, छो त MQM पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ जीअं गुज़िरियल 5 सालनि में हुई, उन खां थोरो वधीक टफ टाइम ॾेई सघनि था। अॼु मरियम नवाज़ पंजाब असेंबली में अची जेको मुख़ालिफ़ वज़ीर आला जो उम्मीदवार हुयो राना आफ्ताब, उन सां मुलाक़ात कई आहे, पर जॾहिं मां उनजी ऑडियो ॿुधी त हू बि उन वक़्तु बि शिकायतूं पियो करे त तव्हां दरवाज़ा लॉक करे छॾिया, असां एहतजाजन वॉकआउट कयो त तव्हां दरवाज़ा लॉक करे मां एप्रिशिएट कयां पियो, पर अॻियां उन जेको आहे उन शिकवा ऐं शिकायतूं कयूं आहिनि राना आफ्ताब। KPK में अचो, हुते जेको वज़ीर आला जो उम्मीदवार आहे उहो मतिलबु जेको मुंतख़िबी इन करे कयो वियो आहे त भई मुक़ाबिलो करणो आहे, हिते हल्को हथ नाहे रखणो या को डिसेंट पर्सनैलिटी उहा नाहे रखणी जिन जा ताक़तवर जेको मसल रखंदड़ हुजे, को अहिड़ो माण्हू आणणो आहे जीअं पूरे वफ़ाक़ खे बि जेको आहे न थोरो जवाबु ॾींदड़ हुजे, अहिड़ो वज़ीर आला। क़ौमी असेंबली में अव्हांखे जेका आहिनि इंतिहाई 5 साल जेके अव्हांखे नज़र ईंदा, उहे सख़्तु अपोज़िशन अव्हांखे नज़र ईंदी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुजे ऐं जेकॾहिं मौलाना हुकूमत में नथो वेहे, शाकिर वारी पार्टी जेकॾहिं हुकूमत में, पोइ अञा वधीक टफ टाइम हूंदो इन नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ वारनि जे लाइ। पर अगरि मौलाना अंदरूनी खाना किथे उन्हनि सां गॾिजी ऐं सिर्फ़ु अपोज़िशन ते बेंचुनि ते वेठो रहियो त पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अव्हांखे फ्रंट ते नज़र ईंदी। मुआशी सूरत हाल जे हवाले सां 1 तारीख़ ते अव्हांखे नज़र ईंदो त 6 खां 7 रुपया पेट्रोल जी क़ीमत में ही वाध कंदा। मां अव्हांखे गुज़िरियल प्रोग्राम में जॾहिं मां हिते वेठो हुउसि त मां इहो चयो त पेट्रोल खे ही वरी 330-340 ते खणी वेंदा ऐं इन्हनि खे वञिणो पवंदो, छाकाणि त इन्हनि खे 6 पॉइंट समथिंग इन्हनि खे 6 अरब रुपए जी किस्त वठणी, जेका ही 8 अरब चाहिनि था त असांखे IMF ॾिए। 8 अरब जे लाइ IMF शर्तूं बि उहो ई रखंदी त भई पेट्रोल खे घटि में घटि 350 ते खणी वञो, बिजली जूं क़ीमतूं वधियूं आहिनि, कल 3 ॾींहं मां ॾिठो गैस जूं क़ीमतूं वधंदियूं, मुआशी सूरत हाल अव्हांखे बहितर नज़र महांगाई तमामु वॾो हिकिड़ो इशू आहे जेको गवर्नमेंट खे, जेका गॾियल हुकूमत आहे, उन जे लाइ वॾे में वॾो चैलेंज आहे। नंबर ॿी शइ त जेका तूफ़ानी बरसाति जी अॻकथी कई वई आहे, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बरसाति जो हिकिड़ो सिलसिलो जेको आहे उहो उनजी अॻकथी थी आहे ऐं हुन चयो आहे त असां इंतज़ाम करण जी कोशिशि पिया कयूं, पर 2022 जी जेका ॿोॾि आहे, ख़ुदि उहो चीफ मिनिस्टर चए थो त अञा ताईं मुकमल तौर ते ॿोॾि मुतासिरनि जी बहाली न थी सघी आहे। पर हक़ीक़त जेका ग्राउंड ते इहा आहे त अञा सूदो उहे ॿोॾि मुतासिर जेका आहिनि हुकूमती वाहर जे लाइ उन्हनि निहारनि पिया, मथां ही तूफ़ानी बरसाति,
इकोनॉमिकल सूरताल, पॉलिटिकल इंस्टेबिलिटी, त पोइ सूरताल जो रुख कहिड़ो हूंदो, कहिड़े क़िस्म जो पिक्चर ठहे पई? विद ड्यू रिस्पेक्ट सिंध हुकूमत खां मूंखे का उम्मीद इन जे करे न आहे त जेका पार्टी जेका हुकूमत 15 सालनि में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो ठीकु नाहे करे सघी, उहा सिंध खे कहिड़ो ठीकु करे सघंदी? 15 सालनि में हिकिड़ो इदारो इन्हनि खां ठीकु न थियो आहे। जेकॾहिं अवां इन्हनि जूं कैंपेन वारियूं तकरीरूं खणी ॾिसो त उन्हनि में इहा आहे त असां ॿोॾ मुतासिरीन खे बहाल करे छॾियो आहे, असां घर ठाहे छॾिया आहिनि, उन्हनि जी बहाली थी वई आहे। हाणे जॾहिं इलेक्शन गुज़री वई आहे, हलफ़ खणण शुरू थिया आहिनि या हुकूमत फॉर्मेशन जो जेको प्रोसेस शुरू थियो आहे, त हाणे चवनि था त ॿोॾ मुतासिरीन जी बहाली अञा करणी आहे। अवां बरसात जी ॻाल्हि कई त हिते कराची या हैदराबाद जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त इन्हनि जा कराची, हैदराबाद, सखर ऐं बाक़ी जेके शहर आहिनि, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहिनि, उन्हनि में लोकल गवर्नमेंट जूं जेके हुकूमतूं आहिनि उहे कंहिंजूं आहिनि? पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मेयर न आहिनि बिल्कुलु, वेठा? बिल्कुलु। छा मुर्तज़ा वहाब पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नाहे? छा काशिफ शोरो सखर इनमें हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नाहे? छा वज़ीर आला खे बरसात जूं जेके हिफ़ाज़ती इंतज़ाम आहिनि उन्हनि खे करणा आहिनि, या लोकल गवर्नमेंट या जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि खे करणा आहिनि? जेकॾहिं उन्हनि खे करणा आहिनि त उहे ऑलरेडी उहे उते मौजूदु आहिनि ऐं उहे कम मुकमल हुजणु खपनि बरसात जे हवाले सां। जेकॾहिं न आहिनि थिया, इन जो मतिलबु आहे त लोकल पार्टीज़ कम न पियूं कनि। तूफ़ानी बरसात जी जेका अक थी आहे, अॼु वॾे वज़ीर स्टेटमेंट बि ॾिनी आहे त हिकिड़ो वॾो सिलसिलो जेको बरसात जो आहे उहो तयारु आहे ऐं उनजी फोरकास्ट बि थी चुकी आहे। हुकूमत खे खोड़ सारा चैलेंज आहिनि, पर जेकॾहिं ही तूफ़ानी बरसात पाण 2022 जी बरसात ॾिसी चुका आहियूं, सिंध में जेका तबाही थी उनजा ॿोॾ मुतासिर अञा सूदो जेको आहे उहा वाहौर जे लाइ हुकूमत ॾांहुं वाझाईंदा रहिया आहिनि। कीअं ॾिसंदो ही हिकु बरसात जो जेको तूफ़ानी बरसात जो सभु खां वॾो चैलेंज हूंदो? हा जी, बिल्कुलु इहो अलर्मिंग सिचुएशन आहे शकील साहब, छाकाणि त मां 2010 वारो सैलाब कवर करण इस्लामाबाद मां आयो हुउसि, पंहिंजो उर्दू मीडिया में कमु कंदो हुउसि जॾहिं, ऐं उहो बि वॾो सैलाब हुयो। पर उन खां पोइ 2022 वारो जेको सैलाब आहे उहो त वाकई अञा ताईं पाणी बीठो आहे, अञा ताईं मुंहिंजे ॻोठ जे भरिसां बि पाणी बीठो आहे, पाणी न कढी सघिया आहिनि। ऐं 1.5-2 महीननि ताईं त बिल्कुलु हुकूमत बि बेबस नज़र अचे पई। ऐं आलमी इदारनि सां इमदाद कॉन्फ्रेंस थी, बिलावल साहब वियो, फ्रांस वियो ऐं उतां वञी हिकिड़ा कमिटमेंट्स वठी आया त बाबा हिते वॾियूं दावाऊं कयूं त हेतिरा पैसा, हेतिरा जहाज़ अची चुका आहिनि, जेके कुझु वफ़ाक़ खे मिलिया आहिनि, कुझु सिंध खे मिलिया आहिनि। पर सिंध में उहा इमदाद जेके जहाज़ भरिजी आया उहा काॾे वई, इहो माण्हुनि खे माना कुझु कंहिंखे इमदाद मिली, कंहिंखे मिली बि कोन, ऐं कंहिंजी बहाली थी आहे, कंहिंजी बहाली बि कोन थी आहे। अञा ताईं माण्हू बेघर लॻा पिया आहिनि। हिननि वटि मैकेनिज़म कंहिं बि क़िस्म जो कोन्हे। शेरी रहमान क्लाइमेट चेंज ते कॉन्फ्रेंसूं अटेंड करे आई त बाबा ही जेके थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि जेके इहे सफ़र कनि पिया इन क्लाइमेट चेंज सां, ऐं बाक़ी जेके अमीर मुल्क आहिनि, तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि जा त पंहिंजा हिकिड़ा सिस्टम आहिनि। पर हाणे हिननि जो पाकिस्तान में असां वटि हिकिड़ो अदम इस्तेकाम एतिरो रहियो आहे हुकूमतुनि जो, जंहिंजे करे जेको पॉलिसियूं आहिनि उन्हनि में तसलसुल नथो रहे, जंहिंजे करे असां वटि को इंतिज़ाम थी बि नथो सघे। ऐं हुकूमतुनि खे ज़ाहिर हलणु न ॾिनो वेंदो त पोइ केरु इंतिज़ाम कंदो? हाणे बि बलोचिस्तान में जेको तबाही मची पई आहे उहा बि अखियुनि सां तव्हां पाण बि टीवीअ ते ॾिसो पिया, असां बि ॾिसूं पिया। पर सिंध में सिंध हुकूमत खे मुराद अली शाह चए थो त असां जाॻियल आहियूं ऐं इंतिज़ाम कयूं पिया, कोशिशि कयूं पिया, पर मूंखे नथो लॻे त सिंध वटि को अहिड़ो अलादीन जो चिराग आहे जेको सिंध हू बचाए वठंदा ऐं बलोचिस्तान ऐं ॿिया सूबा ॿुॾंदा ऐं सिंध में को वॾो कमु थींदो। मूंखे नथो लॻे। जेकॾहिं सिंध में कमु करणो हुजे हा त पहिरियों त हिन महिल ताईं मुराद अली शाह बहाल करे चुको हुजे हा, जेके 2022 जा सैलाब मुतासिर हुया उन्हनि खे पहिरियों बहाल करे हा, पोइ चए हा इहा दावा करे हा त बाबा असां कोशिशि कयूं पिया त इहो तबाही न थिए या घटि तबाही थिए, त पोइ माण्हू यकीन कंदा। पर हिन सूरत हाल में इहा जेका आहे इहा बिल्कुलु ख़तरे जी घंटी आहे सिंध हुकूमत जे लाइ ऐं वफ़ाक़ी हुकूमत लाइ बि। जी अशफाक, 2022 जी ॿोॾ में पाण ॾिठो त डोनर एजेंसियूं उन्हनि खे अपील बि कई वई, हिते अक़वाम मुतहिदा जो सेक्रेटरी जनरल बि आयो, खोड़ सारा जेके आलमी डोनर इदारा आहिनि उन्हनि हिते विज़िट बि कयो, काफ़ी पैसा बि मिलिया। छा पोज़ीशन आहे ग्राउंड ते? उहे पैसा जेके आहिनि प्रॉपर यूटिलाइज़ थिया या उहे यूटिलाइज़ न थियण जे करे अञा वर्स्ट कंडीशन आहे? पाण रुगो कराची जो मसइलो ॾिसूं त कराची जे अंदरि सॼो रोड जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनजी खोटराई थी रही आहे, उहो खुलियल आहे। डिफेंस जे अंदरि ज़ाहिर आहे त उते
जेका आहे KMC कोन्हे उते कैंटोनमेंट वाटर बोर्ड आहे पर सॼी सिंध जे अंदरि रोड ख़ासि तौर ते इंफ्रास्ट्रक्चर जेका आहे उहो तबाहाली जो शिकार आहे। शकील साहब, बोर्ड जी 2022 वाली जेका बोर्ड हुई उन जूं बरसातुनि जो शुरूआत जेका थी जुलाई 2022 में ऐं एंड थियो अक्टूबर 2022 में। हिन वक़्तु असां ॻाल्हि पिया कयूं फेबरवरी 2024 में, यानी 16 महीना जेके आहिनि विच में गुज़री चुका आहिनि। उन में निगरान हुकूमत जा 3 महीना हूंदा, बाक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे। हक़ीक़त इहा आहे त ग्राउंड ते कमु न थियो आहे, पैसा डिलीवर थिया आहिनि, कंहिं वटि आहिनि, काथे इस्तेमालु थिया आहिनि या कागज़ी कार्रवाई थी आहे, इहो बि मुमकिन थी सघे थो अॻिते हली जॾहिं इन ते इन्वेस्टिगेशन थींदी। हाणे रीज़न इहो आहे त 2010 में बोर्ड आई, रूट साॻियो हुयो, दादू डिस्ट्रिक्ट सभिनी खां वधीक मुतासिर थियो। छा को रोड मैप या मेगा प्लैनिंग उन जे लाइ कई वई त ही बोर्ड जा कॉज कहिड़ा आहिनि, उन्हनि कॉज ते कमु कयो वञे त उनखे ॿीहर जेका आहे अहिड़ी सूरत हाल पैदा न थिए। 2010 खां पोइ 2011 में 2010 वारी जेका बोर्ड हुई उहा हुई दरियाही बोर्ड, जंहिंमें दरिया जेको आहे उनजे करे बोर्ड आई। 2011 में आई हुई जेके ही सिमनाला हुया, इन्हनि जे करे बोर्ड, ऐं उन सिमनालनि ते बि को कमु न थियो। हिन वारे जॾहिं बोर्ड आई आहे त वरी अव्हांखे यादि हूंदो त बदीन या इन पासे जिते 0 पॉइंट सॾिबो आहे, जिते पाणी गॾु थी ऐं इन में समुंड में वेंदो आहे, उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा 2 MPA इन ॻाल्हि ते हिक ॿिए सां आम्हूं साम्हूं अची विया ऐं उते धरना लॻल हुया त इहे जेका पाणी जेको आहे हितां छोड़ न थींदो। हाणे उन्हनि ते कब्ज़ा आहिनि, इहे कब्ज़ा जेके कुदरती वक्र आहिनि उन्हनि ते कब्ज़ा कंहिं कया आहिनि? छा कब्ज़ा कंदड़ हुकूमती मशीनरी खां एतिरा ताक़तवर आहिनि जो हुकूमत उन्हनि खे जेको आहे खाली न पई कराए सघे, वाहगुज़ार न पई कराए, रस्ता खाली न पई कराए, त उहो जेको पाणी जो कुदरती वक्रो आहे उन्हनि खे क्लियर कराए, दरिया जा वकरा हुजनि या हेॾा सिमनालनि जा वकरा हुजनि, उन्हनि खे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिमनालनि जो जेको बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर आहे न उहो टोटली नाक़िस आहे। हर शहर में न शॉर्ट टर्म प्लानिंग आहे न लॉन्ग टर्म प्लानिंग आहे। शाकिर, ND में इदारो आहे नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी NDMA, हू छा पियो करे? गुज़रियल जेका बरसात जी हुई सूरताल इंतहाई वर्स्ट, इहो इदारो असांखे किथे बि ॾिसण में न आयो। हिन वक़्तु का तयारी उन इदारे जो कमु छा आहे? यार मां रियली सही ॿुधायां, मुंहिंजो तजुर्बो NDMA सां इहो आहे त NDMA रुगो तइदाद ऐं फिगर जारी करण खां अलावा MDMA जो को वॾो किरदारु कोन रहियो आहे। इहो ॿुधाईंदा आहिनि त बाबा हिते हेतिरा घर तबाह थिया, हेतिरा माण्हू मुआ, हेतिरा माण्हू ज़ख़्मी थिया, हेतिरो पाणी बीठो आहे ऐं हेतिरा ॻोठ ॿुॾा आहिनि। इहा फिगर डेली महकमे मौसमियात वांगुरु जीअं पाण वटि उहो बि बेबस आहे, उहो क्लाइमेट चेंज ते उन जा कहिड़ा इंतज़ाम हूंदा आहिनि। मां सवाइ इहो त बाबा NDMA खे जेका अरबे रुपयनि जी ग्रांट मिले थी उहा केॾांहुं वञे थी पई? ॾिसो, कमु त हुकूमतुनि खे करिणो आहे। ही इदारा कल्ह मूंखे त हैरत पई थिए, कल्ह असद शाह तव्हांजो नाणे जो वज़ीर सूबाई एडवाइज़र रहियो आहे, कल्ह उन हिकिड़ो वॾो मुंहिंजे लाइ छिरकाईंदड़ ॻाल्हि हुई त हिकिड़ो FBR हिकिड़ो इदारो 90% जेका टैक्स कलेक्ट करे पियो ऐं सूबनि वटि 3 इदारा आहिनि टैक्स कलेक्ट करण जा। उन नाला बि ॿुधाया त उहे 10% बि टैक्स नथा कलेक्ट कनि, त 3 इदारा रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे? इदारा हिते जाम रखिया वञनि था, माण्हू भर्ती कया वञनि था, पर कमु बिल्कुलु ग्राउंड ते सिफ़र आहे। मुंहिंजो न आहे ख़्याल त NDMA को पाकिस्तान में को वॾो इनकलाब आंदो आहे, को वॾी का चेंज आंदी आहे या सैलाब खे को रोकियो आहे या क्लाइमेट चेंज जे हवाले सां या तबाहकारियूं जेके थियनि थियूं कुदरती आफ़ात खे, हुन को वॾो को क्रेडिट को अहिड़ो मूंखे नथो लॻे थो जेको NDMA खे ॾेई सघिजे। बसि ही इदारा न इदारा बराए इदारा हिकिड़ो कमु कनि था, माण्हू एडजस्ट कया वञनि पिया, इहो ई सिलसिलो आहे NDMA जो बि। लास्ट क्वेश्चन अशफाक, जीअं NDMA जी सूरताल ॿुधाई शाकिर, PDMA जी सूरताल छा आहे? उहो बि ईअं फिगर जारी कनि था या को उन्हनि जो कमु नज़र अचे थो? NDMA वांगुरु NDMA वॾो भाउ आहे, उनजो नंढो भाउ आहे PDMA। जहिड़ो कमु NDMA थी करे, NDMA जे बारे में मशहूरु आहे त इनखे चयो वेंदो आहे नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, पर इन जे बारे में मशहूरु आहे त नथिंग डूइंग मैनेजमेंट अथॉरिटी आहे। सेम प्रोविंशियल जेका डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे उन जी बि पोजीशन, उहा बि पोजीशन इहा आहे, सिर्फ़ अंग अखर जारी करणु, ॿुधाइण त हिते ही नुक़सान थियो आहे, ही नुक़सान थियो आहे, नुक़सान खां पोइ अव्हां छा कयो आहे, अव्हां जो उते रिएक्शन छा हुयो या तयारी छा हुई, बिल्कुल हुकूमत खे स्पेशली सिंध हुकूमत खे तयारी करणी पवंदी, छाकाणि त सिंध हुकूमत 2022 जी बोर्ड, 2011 जी बोर्ड, 2010 जी
ॿूॾ जा जेके तजुर्बा आहिनि उहे उनजे आॾो आहिनि ऐं उन्हनि में इंतज़ाम जॾहिं न कया विया त अरबे खरबे रुपयनि जो नुक़सानु थियो, माली जानी नुक़सानु थियो। अॼु ॾींहं ताईं ॿूॾ मुतासिर जेके आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं सिंध जे अंदरि वॾे एराज़ी जेका आहे उन ते अञा ताईं ॿूॾ जो जेको पाणी बीठल आहे उहो निकाल न थी सघियो आहे। फसलुनि जो नुक़सानु थियो आहे। कणिक जो जेको आहे उहो जेकॾहिं बरसाति तूफ़ानी कंटिन्यूअस जी जारी रहे थी पई, इंतज़ाम नथा कया वञनि त फसलुनि खे नुक़सानु थींदो ऐं सिंध जेका अॻु में ई गुरबत जे घाणे में पीड़िजी रही आहे, वधीक जेका आहे सिंध गुरबत जे उनमें पाताल में हली वेंदी। तंहिं करे सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे फंक्शनल थियणो पवंदो, पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करणियूं पवंदियूं, तॾहिं ई आम माण्हुनि खे जेको आहे कंहिं हद ताईं रिलीफ ॾियारे सघिबो। ऐं इन हवाले सां अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि बहितर किरदारु अदा करणु घुरिजे। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। अशफाक अहमद, शाकिर सोलंकी साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।